खैरियत सां हूंदो। सिंजा मोती यकीनन तव्हां दोस्तनि कुझु ॾींहंनि खां मुंहिंजे पोस्ट ते हिकिड़ो पोस्टर ॾिठो हूंदो जंहिंमें असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद ख़ान जुनेजो साहब, सिंध जो क्लासिकल वॾेरो। अक्सर दोस्त चवंदा आहिनि सांगड़ डिस्ट्रिक्ट जी उहा मशहूर शख्सियत सर शाहनवाज़ जुनेजो साहब, जंहिंजा फ़ैसिला अलाए किथे किथे ताईं मशहूर हुआ, उन्हनि जो फर्ज़ंद असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर, ठीकु आहियो? ख़ैरियत आहे सर? सिंध जा मोती असांजो प्रोग्राम असां उन्हनि दोस्तनि लाइ शुरू कयो जंहिं अवाम लाइ कुझु न कुझु लाज़मी कयो हुजे, पोइ ज़ाहिरी आहे हुकूमती नुमाइंदो हुजे, अपोज़िशन जो हुजे या को वॾेरो हुजे। सो मैं वेलकम थो चवां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। सभिनी खां पहिरीं त सर थोरो नंढपण जे बारे में पंहिंजो ॿुधाईंदो त कीअं गुज़रियो, पढ़ाई केतिरी आहे, फैमिली में केरु केरु आहे? बेसिकली भुट्टे साहब जे वक़्तु मुंहिंजो वालिद साहब जेल में हलियो, पोइ मजबूरीअ में फर्स्ट ईयर में हुउसि त छॾे वियो चलियो ॻोठु। प्राइवेट पढ़ायूं, ग्रेजुएशन कई अथमि, पर पोइ असांजो सिस्टम वञी रहियो फ़ैसिलनि वारो ऐं पंहिंजो राज ऐं फ़ैसिला, पोइ वरी उनखे लॻासीं। पोइ चेयरमैन रहियुसि, पोइ वरी 2002 में मुशरफ करे MLA बि रहियो आहियां। वरी 13 में जाम साहब खे हारायोसीं MP सीट ते। हींअर लेडीज़ पर हींअर त सरकार हारायो असांखे, अवाम असांजो साथ ॾिनो, पर 47 असां विड़ी वियो ऐं ख़िदमत करियूं पिया। सियासी सर पैदाइश भला कहिड़ी पार्टी खां शुरू थी अव्हांजी, थोरो इन जे बारे में ॿुधायो? ॾिसो, पार्टियूं त हाणे रहियूं, नज़रियो रहियो कोन्हे, मंशूर आहे को। हाणे बका जी जंग, जिते इज़त मिलंदी उते रहंदासीं। पीपल्स पार्टी पंहिंजे मौक़े तां उहा वटियल आहे। ऐं उन मौक़े भुट्टे वारी जेका हुई न पीपल्स पार्टी सां त रही कान्हे का, वर्कर जी का हैसियत कान्हे। वर्कर वीचारो लिखंदो पियो हुते, MP जी जहिड़ा थी वियो फिरनि त बाक़ी वर्कर किथां हलंदो? MP जी हैसियत कान्हे, MLA जी हैसियत कान्हे, इहे कमीशन ते हलनि पिया। इहो धंधो अथनि, बाक़ी ॿियो त कुझु कोन अथनि बचो। अव्हांजे चेयरमैन वारे दौर में टंडो आदम जा कहिड़ा कहिड़ा मुख्य जेके मसला हुआ? टंडो आदम जो आउं चेयरमैन हुयो ऐं रहीस पंहिंजी यूनियन जो चेयरमैन। यूनियन जो चेयरमैन, ठीकु आहे। यूनियन में सर इशूज़ त हूंदा उन वक़्तु, को अहिड़ो वॾो मसइलो जेको तव्हां हल कयो हुजे, को ज़ाहिर नंढी सतह ते हुजे, को ज़हन में शइ? न, अहिड़ो कोन्हे मसइलो, को कोन थियो। अच्छा, कोन थियो। माशाअल्लाह उन ज़माने में मुंहिंजी बजट जेका हुई ॾाकनि जे करे 70-80 लख रुपया हुई 85 में। 85 में पोइ सादिक अली खान जॾहिं CM थियो त हिन टीम ॾियारी हिकिड़ो इंटीग्रेशन या वरी MNA बाबा जे फंड जा पैसा मां हलाईंदो हुउसि, उहो फंड आया। पोइ FIA ऐं एंटी करप्शन ऐं हिकिड़ी स्पेशल टीम सादिक अली खान पंहिंजी ॾियारी रेस्ट हाउस ते महीनो कंहिं बि कयूं त पोइ हिनजो पोइ चांहि जो कोप मन निकिरी अचे। अलाह जी महिरबानीअ सां कुझु बि कोन निकितो। ऐं उन्हनि ठेकेदार खां कलमा भरायूं, सेक्रेटरी हुन खां क़ुर शरीफ़ खणायूं, सेक्रेटरी वाणियूं हुन खां गीता वञी खणायूं, चइजे साईं चांहि बि करे पीते। हथ साफ़ हुआ, इज़त सां भरी थी वियासीं। ऐं न त सादिक अली खान ॾुखियो माण्हू हो, थोरी पैसे हथ अचे हा त चिनी छॾिया। उन टाइम सर MNA केरु हो पंहिंजे? मुंहिंजो वालिद साहब, तव्हां वटि चेयरमैन हो त बाबा जा फंड जेके मुंहिंजे वाले आऊं हलाईंदो, तव्हां हलाईंदो, MNA जेके फंड हूंदा हुआ। अच्छा, हिन वक़्तु UC चेयरमैन जा फंड 12 या 14 लख रुपया आहिनि, उहे बि करप्शन जे वर था चढ़ी वञनि। उन वक़्तु माना करप्शन जो नालो निशान न हो कोन्हे, या त तस्वुर ई कोन हो, माना आवाम जा कम थींदा हुआ, तस्वुर ई कोन हो। हाणे त ई ॾिसो न, कमीशन हक़ था सम्झनि पंहिंजो, खुलम खुलो चवनि वेठा, पर लिकाए बि कोन। जेको माण्हू हूंदो आहे त भला को किनो कमु कंदो आहे लिकाए करे, हीअ त ज़ाहिर ओपन आहिनि सभु जा सभु। ऐं सभु खणी वठनि, ज़रदारी साहिब ते त उहो त असां घुरे, असां उहो वठे थो नथो वठे, असांखे ख़बर कान्हे। पर हिते त ख़्वार उनखे पिया कनि, पाण चङा मुंहिंजे असांखे हुते ॾियणा, ऑफिसर सां ॻाल्हाइजो, उहो चए थो मूंखे ॾियणा आहिनि, जे ॻाल्हाइजो त कंहिं चेयरमैन सां, उहो चए थो मूंखे ॾियणा आहिनि। पोइ अलाह ॼाणे हक़ीक़त धरणे खे ख़बर हूंदी, ऐं परे मूंखे ख़बर न आहे। मटियारी ज़िले सां सर तव्हांजी कुर्बत घणी ॾिठी वेंदी आहे? अक्सर तव्हां मटियारी ईंदा आहियो, जवाहर नेमा साहबनि वॾेरो उन्हनि वटि, का ख़ासि वजह आहे कुर्बत जी? अलाए मुंहिंजो ॾिसण सिंध का रहियल त आहे कान। सही,
जिते मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा रुगो मटियारे में कोन बदी न ईंदो आहियां 15 ॾींहं बदी में फ़ैसिला बि करियां थो सम्झो जाम में ईंदो आहियां त मुंहिंजो हल्को त हिकु त ई कोन हींअर माण्हू हिकिड़ो सोन ॾींहुं नौशहर में फ़ैसिलो करे आयुसि पोइ ॿई धुरियूं मूंखे ज़मीन कनि था घुराइनि था पार्टियूं तव्हां ज़रिए काफ़ी चेंज कयूं, तब्दील कयूं पार्टी में। काफ़ी चेंज कोन कयो पीपल्स पार्टी, GDA, पहिरीं पीपल्स पार्टी खां विढ़ियासीं भुटे वक़्त में मुंहिंजो वालिद साहिबु जेल में हो वरी भुटो निकितो त बग़ैर मशरूब छा कयो ठीकु आहे, वरी हुन सां गॾु कुर्बानी ॿिनी न्यूज़ूं गॾु फलियासीं वरी सदकिरी आयो चई त छॾियो न छॾीसूं मुंहिंजो वालिद साहिबु जेल में मूं 4 महीना जेल में कटिया असां पंहिंजे मौक़े ते क़ाइमु रहियासीं हींअर बि जेकॾहिं उन नज़रिए ते हुजनि त आउं कोन छॾिया सही, पर हींअर हुननि खे ज़रूरत कान्हे माण्हुनि जी हुननि खे ज़रूरत आहे चमचनि जी ऐं ख़ुशामदी माण्हुनि जी छा ख़ुशामद अलाह जी कबी अलाह अलाह करे सघां इलेक्शन तव्हां शायदि मरी खां हारिया हो, हारियो कोन आहियां हारायो खटियो अथमि हुन खां खटिया हुनखे, अवाम इहो थी चए वरी सरकार भले खणी खटाए हुनखे सर तव्हांजो तर हो सीट बचाए त सघियो पे न, कीअं बचायूं चांवर जो पैसा ॾेई बचायूं या वञी वरी साॻिए जी भॻवत करियूं कीअं बचायूं अवाम त तव्हां सां गॾु अवाम त छा करे अवाम भरे एतिरो सारो इमरान ख़ान जी ताक़त हुई हुन सां छा असरु कयो त उनजे वोट जी क़दुरु खे केॾांहुं करे छॾियऊं नवाज़ शरीफ़ हेॾो सघो हुनजो कीअं बेड़ो ॿोड़े छॾियऊं MQM केॾी सघी उनखे हाणे चाॿीअ ते हलाए छॾियऊं प्लान त वेठा न मथे मननि में ज़ाहिर थिए थो त सभु कुझु मुल्क जी सॼी वाॻू एस्टेब्लिशमेंट हथ में, उन्हनि जो उहो ई ॾिसनि सही त अंधेरे नगरी वारी ॻाल्हि माण्हू लिकाए छा लिकाए हाल आश्कार ज़ाहिर आहिनि हू ज़ाहिर थिया पिया न निकिरंदा आहिनि कोन पॉलिसी मेकर बि हुए मुल्क हलाइण वारा बि हुए MQM ठाहिण वारा बि हुआ पर ॻीचे पई त हुनखे कॾहिं बि छॾियऊं ॻीचे वञा ख़बर ई कान पई नून लीग बि ठाही हुननि वरी सॻो थियो त ॾिठो हाणे ॻीचे वेंदो पियो वरी कॾहिं छॾियऊं त अहिड़े नमूने सां जो पाण बि कान्हेसि पीपल्स पार्टी खां बेज़ार हुआ त पीपल्स पार्टी धणीअ जी लॻाइनि पाण पाकिस्तान जी पार्टी ईअं ई हलंदो रहंदो सर, का तब्दीली न का बहितरी न, इहो ई मामला बसि साईं बहितरी त अर्ज़ु ॿुधो न जिते इनकलाब ईंदा आहिनि जिते हिकिड़ी क़ौम हुजे हिते पाकिस्तान त केर बि कोन्हे हिकिड़ा पंजाबी आहिनि हिकिड़ा बलोच आहिनि हिकिड़ा सिंधी आहिनि हिकिड़ा पठान आहिनि हिकिड़ा मुहाजिर उन ई क़ौम पैदा थी वई 5 एतिरो विड़ाए छॾियो अथनि हिक ॿिए ते भरोसो ई कोन रहियो आहे हाणे इनकलाब किथां ईंदो इहे सभु मुतहद हुजूं त न कोई अमस्ती केर बि कोन करे सघंदो पर असांखे विड़ाए वेठा आहिनि केॾी महिल कंहिं ते हथ आहे केॾी महिल कंहिं ते हथ आहे केॾी महिल कंहिं ते हथ आहे ॾिसूं वेठा मज़ो ऐं हुन में का फिकाई वरी जेके चुड़िजो चवंदा हुनखे बि गांधी थिए उहे बि चवंदा असीं खटे आया आहियूं खटे आया आहियूं हिन वक़्तु जंहिं महिल पार्टी में आयो मुतमैन आयो उनजे किरदार खां सिंध में जेको थिए पियो किरदार खां मुतफ़िक़ इन लाइ आहियूं त ईसा पागारो जेको टीचर आहे मौजूदु आहे उहो शरीफ़ नफ़्स माण्हू आहे इज़त ॾेई ॼाणे थो माण्हू खे का हुन में खोट कान्हे को हुन में कूड़ कोन्हे लिहाज़ा ऐं जीदीअ में कोन आहियां ठीकु आहे, ऐं पीर साहिब सां गॾु आहियां माना GDA अलॻि, पीर साहिब अलॻि थी वियो, जी आहे अलॻि आहिनि जीदीअ ॿी शइ आहे ठीकु आहे, उन में सभु गॾु आहिनि ऐं पीर साहिब जो सिंध जे मामलनि में मौक़िफ़ खे मतिलबु हिमायत कयो था, ज़ाहिर काफ़ी ग़लतियूं त काफ़ियूं आहिनि, अवाम हींअर ताईं बि सूरनि में आहे अवाम भुट्टो साहब फांसी चढ़ियो अवाम छा कयो ॿी ॻाल्हि त पंहिंजी क़ौम एतिरी कमज़ोर थी वई आहे ख़ासि करे सिंधी जेके पुलिस वारा था वेहण लाइ तयारु कोन्हनि के नाजाइज़ी करे पियो तॾहिं पैसा भरीनि पिया जी चोर चोरी करे थो हुन सां वेहण लाइ तयारु कोन्हनि के भूंग ते छा वठनि था माल हिमथो बि कनि था त इहा क़ौम छा क़ौम लाइ कंदी मूंखे ॿुधायो जेको पंहिंजी घर जी शइ नथो वराए थाणे वारो बेअदबी थो करे थो हुनखे सच चवण लाइ तयारु कोन्हे हुनखे पैसा थो ॾे मिठो थो करे त इहा क़ौम कंदी कुझु ऐं तव्हां थो क्वेश्चन करियो पोइ चङियूं ॻाल्हियूं छो करियूं न दावाऊं त वॾियूं थियूं थियनि, दावाऊं त सही दावाऊं वॾियूं थियूं हींअर ॾिसो तहरीक हली कैलान जे ख़िलाफ़ कैनालनि जे ख़िलाफ़ ठीकु आहे पर उहा सॼी जेका हुनजी महिनत हुई या क्रेडिट वञे हा उन्हनि ॾे उहो यकदमि बदिलजी वियो न हा उहो वरी ॿिए पासे खणी वियो त उहे प्लान अहिड़ा वेठा आहिनि
इन में एस्टेब्लिशमेंट जो किरदार समझो था कीअं कोन्हे पंजाबी वकील सिंधी नुमाइंदगी कीअं थो करे उहो ॾेई कुझु जवाब ॾियो सर सवाल तो ये तहां ॾे ईंदो या फिर सब पागार न पागारे में कोन विहारियो आहे उन सां गॾु जो वकील हुयो तुनियो आहे या उहो बेतलो आहे जी। उहो पीपुल्स पार्टी जो उहो वकील पीपुल्स पार्टी जो आहे माना पोइ इहो सॼो ड्रामो था सम्झो जेको बि थिए जेको इहो वकील वारो जेको थियो न इहो त ड्रामो आहे सिधो तो तो सर में डीडीएफ तो कुछ ना है केनालन में सर पागार साहब को किरदार जी जी हिकु तारीख़ हली पे न उची पे ॾिठो इहे सिंध में कामयाबु थी वेंदा ऐं रोकियूं कीअं इन जेका ॾिसो न हल छो त 6 महीना हली वई न पोइ को बसि जे थ्रू पली हिसाब जे थ्रू बीजे जा बयान आया पे उन हिकिड़ो गॾियल हलियो पियो कमु ॾिठो त हीअ क्रेडिट खणी वेंदा अॻिते लिहाज़ा वरी सलाह करे वरी ठका करायूं वकील जे थ्रू क्रेडिट वरी अलाए किराए वेल हू थोपी विया जॾहिं महिनत वरी रायगान थी वई न राब्तो क़ौमत पंहिंजी अंधी आहे न साईं पंहिंजी क़ौमत ताड़ण जे पुठियां आहे सही ॻाल्हि मूंखे बि दोस्तनि चयो दादा तूं हली छो नथो ॾेई पोइ चयो दा ॻाल्हि त ॿुधो पहिरीं सेंस जी ॻाल्हि करियो पाण पंजाब जे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हायूं ऐं जेको अची वेठो आहे लीडर साहिबु उहो पंजाबी सिंधी बि ॻाल्हाए कोन थो ॼाणे उनखे केनाल जो कहिड़ो लाचार पियो या न सही है सिंधियुनि में ॾाढो लॻे सर खयो त तमामु सिंधी रंधा आहिनि सिंधी सदई वीचारा केतिरा रहिया आहिनि सदई फुरिया आहिनि सभिनी मुआदर में विहारियो न मथे ते विहारियो हाणे लोड़ी पिया न जीअं त उन पंजाब जो छोड़े करे हुनखे क़बूल कयो हा कोन क़बूल कयूं न असां भाउर आहिनि मुस्लमान भाउर हाणे पगू ॿधाए न सघे तव्हांजो सर मौक़िफ़ केनालनि ते साईं अर्ज़ु ॿुधो जेसि ताणी क़ौम जा जेके बि असीं वाड़ू आहियूं सभु मुतफ़िक़ न थींदासीं त असीं पंजाब खे रोके नथा सघूं इहो कंहिंखे चूटियो ठाहिजे हीअ केनाल त हीअ हाणे खणी उछायो मूंखे त जेका ख़बर पई आहे त केनाल साल अॻे ठहणु शुरू थी विया अधु खां मथे कमु थी वियो जहिड़ो अधु साल अॻे त हीअ त पीर साहिब जा हल्के न सही बलूचिस्तान में त बाबा तई भले असांजे सिंधियुनि खे वरी पाणी मिली वेंदो तई पंहिंजो असां पंहिंजो पूरी कंदासीं पोइ तव्हांखे ॾींदा आहियो न ॻाल्हि त हली आहे पर हाणे छा ताक़तवर त हुई सघो आहे न तव्हां शौक़ तव्हांजा घोड़ा तंबेला काफ़ी ॻोठ में इहे मशहूरु आहिनि इहे शौक़ भला नंढपिण खां या बाबा जे दौर खां न इहो नंढपिण खां ई आहे माइटड़ा शौक़ु कंहिं कोन पालिया पंहिंजो दिली शौक़ु हूंदो त माण्हू कंदो आहे घणा असांजा शौक़ीन घोड़नि वारनि जा पीउ करे विया शौक़ु पर पुछा घोड़ो बि कोन्हे आहे त बुख जो मरे अहिड़ा दोस्त कहिड़ी मतिलबु नस्लूं कहिड़ियूं आहिनि पंहिंजे घोड़नि जी पंहिंजे सिंध जा घोड़ा आहिनि सभु महांगा हूंदा सर रेट भाई हा मुंहिंजनि घोड़नि जी क़ीमत ऐं खपायां कोन पंहिंजा बचा कराईंदो आहियां अगरि खपाइण ते अचां त 20 खां 25 लख रुपया मुंहिंजे घोड़े केतिरा सर घोड़ा आहिनि तकरीबन नंढा वारा जा 60-70 आहिनि 60-70 घोड़ा आहिनि अच्छा सवाल करण त न ख़बर ॿुधाई आयो आहे जंहिं में कयां पियो मुहर्रमुल हराम में सवारियुनि वग़ैरह लाइ तव्हां माण्हू चवंदा हूंदा इहो भले चवंदा कोन ॾींदा तव्हांजे चई हा जेको घोड़ो मुंहिंजो कमु नथो करे उहो खपाए थो करे वरी मां वैसवार ॾेई छॾींदो थोरो कंदो आहियां मां तर जे माना माण्हू अञा ताईं फैसलनि लाइ ईंदा आहिनि तव्हां ॾे अञा तर जो न सिंध जा माण्हू ज़बरदस्त तर जो न ॻाल्हि न कयो ठीकु सर तव्हांखे जेकॾहिं इहा रिज़ल्ट वठणी हुजे त छंछरु आचर सूमर ॻोठ आऊं अचो मानियूं खाओ चांहियूं पीओ पोइ फ़ैसिलो करे छॾिया न माण्हुनि खे ॿाहिरि उन जा राय वठो त छा आहे मसइलो हक़ु थिए पियो इंसाफ़ थिए पियो पोइ जेकॾहिं इंसाफ़ न कया एतिरा माण्हू छो अचनि न आऊं MNA न MPA न सरकार में ऐं पोइ माण्हू मुंहिंजे चवण ते अमल कीअं था कनि इम्प्लीमेंट कीअं थी थिए केतिरा सर फैसला अंदाज़न थिया हूंदा अॼु ताईं अलाए त हींअर त ॾींहं में तक़रीबन जेकॾहिं 4 ॾींहं वियां थो त 15 खां 20-25 फैसला हिकु ॾींहं में करिया ॾींहं मख़सूस आहिनि उन ते पोइ ॿिए हंधि वरी वञणु न थींदो न उहे काबू ॾींहं आहिनि उहे काबू ॾींहं सुबुह खां वेंदा आहियो राति ताईं 10 राति जो 10 कुझु अहिड़ा फैसला भला जेके तमामु ॾुखिया लॻा हुजनि या ॿियनि खां बि मदद हुन में घुरी वई हुजे इहे कुझु थियो आहे न अहिड़ो को मसइलो कोन थींदी पर छाजे करे ॾिसो न इंसाफ़ ताईं करियो भले घणा सभु रिछो थो अचे पर जेॾी महिल ॻाल्हियूं ॿुधजनि थियूं उन्हनि खे काइर सम्झाइजे थो बाबा तूं हिते ग़लति आहीं अञा न ठाहे त उहो मञे थो
क़बूल कंदो न। हिकिड़ी बनी जो फ़ैसिलो थियो मूं वटि 88 खां वठी मामा भाणेजा विढ़िया चकरा 1988 88 में भाणेजा पीपला मामा हली गिला हुकूमत थी पीपल्स पार्टी 26 एकड़ बनीअ ते छोकिरा कब्ज़ो करे वेही रहिया केस हलिया हलंदा रहिया नेठ जहिड़ा थिया माण्हू हुआ ज़रदारी हाउस तां मूंखे नियापो आयो नवाब शाह मां फ़ैसिलो जी कर विरसो ते चाकराणी घुरायूं सभु आया ऐं संगठ जा बेसिकली ऊंच बाजी करें ये मिल्कत जो फ़ैसिलो वॾे को फ़ैसिलो पिया ई कोन मिल्कत तव्हांजी वॾनि जी आहे 1934 में खड़त उन वॾे जे छुजरे था खणूं हलूं था शरीयत में जेतिरी मिले बाक़ी हिते त कोर्टूं विड़ाइनि थियूं रेवेन्यू विड़ाए पई हिकिड़ो फ़ैसिलो हुनखे थो ॾे ॿियो हुनखे थो ॾे भाऊ नथा करनि पर ॿिन्ही ते हुनखे सम्झ में ॻाल्हि वेठी वियासीं गंडी पीर वारो पीरो कासिम शाह मोक़ुफ़ रखियोसीं हुन सॼो शेड्यूल चार्ट ठाहियो हुनजी फैमिलीअ जो त भाणेजनि खे मिली वई 126 एकड़ पहिरीं केतिरी वेंदी 26 बि नथे ॾिनो अल्लाह। अहिड़ो पियो हलियो त शरीयत जो वधायोसीं त वाह 126 एकड़ ॾियणी पवंदी चई चाचा 26 ते राज़ी हो उते तोखे ख़ुदा कोन खाराई आउं छा करियां ॾिनऊं हुनखे अमल थियो त तव्हां माण्हुनि खे सवले नमूने सां सम्झाईंदव मुतमइन कंदव त माण्हू अञा छॾींदा उन कानूनी मामलनि में त जरगनि ते पाबंदी जरगो कोन्हे ही फ़ैसिलो चइजो फ़ैसिलो जरगो ॿी शइ जरगो अच्छा। पठाण जी जरगा थियनि था उहे पंहिंजा क़ौम वारा फ़ैसिला था ठाहीनि जहिड़ो करिणो आहे कोन्हे करिणो जरगो बाक़ाइदा फ़ैसिला आहिनि उन्हनि जे पंहिंजे क़बाइली इलाइक़नि जा असां वटि फ़ैसिलो असांजे मज़हबी आहे फ़ैसिलो मसलियत धुरियूं ॿई धुरियूं पाण था अचनि न को मूं वटि पुलिस वारो वियो घुरायां थो कॾहिं थियो कोन्हे कानूनी मामिलो या कंहिं पटिशन या कंहिं शइ या कई हुजे इहे शइ वाह थियूं आहिनि पर पहिरीं ॻाल्हि त मूंखे जज पाण उमाणनि था फ़ैसिला ॿई धुरियूं ते चवणु थियो त थिए असांखे मीन जो क़बूल आहे असीं फ़ैसिलो कराए तव्हां वटि ईंदासीं ऐं वरी फ़ैसिलो लिखी उमाणींदो आहे कोर्ट क़बूल करे थी अॼु जे नौजवाननि लाइ को मैसेज तव्हांजी तरफ़ां सर नौजवान खे ख़ुदा असांजे हेॾे जेको न अॼुकल्ह इहो हले पियो माहौल चमक वारो पेशे वारो उनखे ख़ुदा था छॾीनि महिनत कनि ऐं देखा देखीअ में पंहिंजी भींग न कराइनि उन में फ़ाइदो अथनि सिंध हुकूमत जी कारकर्दगी खां मुतमइन आहियो तूं मतबन हुजी त पाऊं कोन मखदूम साहब जो किरदार मटियारी ज़िले जा तव्हांजे साल पंहिंजी भींग करे छॾी आहे छा कबो असांजो वॾो माण्हू आहे असीं हुनखे चई नथा सघूं पाण ॼाणे नंढो ॿारु कोन्हे जो हुनखे सलाह ॾियूं असांजे वालिद जो हुननि सां तइल्लुक़ असांजो रहियो पर साईं हुन तइल्लुक़ खे पाण छॾी छॾियो मूंसां त मूंखे हाणे ख़बर कान्हे पीरनि जो छा पियो थिए ॿुधूं पिया ख़बरूं त पाण मेजिस्ट्रेट कोन्हनि के कुझु टाइम पहिरीं ज़िले सांघर में हिकिड़ो कारो बाब लिखियो वियो अलाउद्दीन जुनेजा वारो मामिलो ऐं जेके शहीद थिया हुते उन में छा था सम्झो कंहिंजो ॾोह हो या छाजे लाइ इहो मामिलो रोके न सघिया पहिरीं ॻाल्हि त ॾिसो रखी ॻाल्हि इतफ़ाक़ किथे बि थी सघे थो जहिड़ो इहो हुजे भई अदा सियासत जहिड़ो सियासत जहिड़ो त हुई कोन इहे जेके जुनेजा उहे पीपला वोटर मुंहिंजो भाई चयो पीपलो इहा जंग त हुई कान तूं छा था किसो वधंदो वियो भेल तां बराड़ तां इन सां थी इशू थियो पोइ कुझु दुश्मन असांजा आहिनि हुते असांजी फैमिली आहे जेके पीपल्स पार्टी में बि आहिनि पोइ कंहिंजी शइ ते उन्हनि कयो कीअं थियो वरी तव्हां वक़्तु थी वियो आहे त उनजो हल इहो त इहो कोन त सभु वञी घोड़ा या इहे वञनि था झगड़ा थियनि था सॼे सिंध में थियनि पिया उनखे इशू ठाहियो वियो असांजे खिलाफ़ असांजे भाउ जे भाइटे जे ख़िलाफ़ ऐं त खणी कोन्हे पीपल्स पार्टी मुंहिंजो वास्तो कोन्हे पर मूंखे बि एड कयो ॾेरे साहब त ममा खां थी सघे थो पुछां हुजे अलाए ख़बर अथसि तव्हां कोन आया पोइ दुश्मन खे चवंदा पछाड़े जिते पुल मिले ठका कराईंदो आहे ॾेरनि जी असांजी बि का दुश्मनी कान अथई या कश्मीर वारी जंग अथव जेका ख़तमु थियणी कान्हे सम्झो था त पीपल्स पार्टी जेके मक़ामी नुमाइंदा आहिनि उहे उन शइ खे बाहि तमामु घणी था ॾियनि उन भाउ ॾिनो न साईं हुन माई शादी ॾिनी हुनखे मुते कावड़ हुई त उन सां ॿिठुसि
होॾां कोन त मुंहिंजे भाइटे भई उहा मुखालत बि कई, मुंहिंजे ख़िलाफ़ु वोट बि ॾियारी, पर तॾहिं उहो मुआरी तकलीफ़ त हुनखे आहे न, ॾेरे साहिब जो मूं तकलीफ़ आहे। न त पीपल्स पार्टी जी मथीं सतह ते की तव्हां सां राब्ता थिया हुआ इन मामले ते, सर इन मामले खे ॾिसो या को हल करे न, मदद मूंसां कयो? कोन ॻाल्हायो। को बि अहिड़ो कोन थियो? न कोई तव्हांजे तरफ़ां कुझु ॻाल्हाए वियो मथे? मां मथे छा कंहिंसां ॻाल्हाया जी मथे कंहिंसां ॻाल्हाए, पीपल्स पार्टी सां मुंहिंजो तालुको कोन्हे। सर ये तो गुड फेथ में माण्हू ॻाल्हाए त सघे थो। कंहिंसां ॻाल्हायो टाइम ई कोन्हे, पीपल खे टाइम कोन्हे त मूंखे ॾींदा आया। हा, पीपल्स पार्टी वारा मिन थू करे टाइम वठनि, मूंखे ॾींदा टाइम। सिंध में को नेबुल बदल नथा ॾिसो को पीपल्स पार्टी जो जेको पीपल्स पार्टी खे मात ॾे सर? पीपल्स पार्टी आहे किथे, मां थी पई चलो जेडी भाई सर आहे फौजी वारे वेठा था न, असां सही ॻाल्हि आहे, फौजी त सघा आहिनि साईं। हा, बुटे जे बाबू खे फाई ॾे छा कयो, एॾी क़ौम हुनजे पुठियां हुई। हा, पर चूम कान थी, आसिरे बि गरी मरी वियो त क़ौम मुंहिंजे पारां उथंदी, उथी रोशगार ॾिनो। हा, चयो त कुझु कोन। माना अॻियां पोयां जेके बि सियासतदान आहिनि उन्हनि जा ईअं हथ मथे आहिनि सर, इहे हथ कोन थींदा करियो सर? हिकिड़ी क़ौम जे हथ मथे करियूं था ॻाल्हि। ॾिसो न हिते हींअर रांदि अहिड़ी थी वई, अंग्रेज़ वारी पॉलिसी ते विरायो हुकूमत करियो, केॾी महिल कंहिंजे हथ आहे। 18 में कीअं मेडेट ॾिनो नियाज़ीअ खे, हुन मेडेट हो कोन, ॾियारियो वियो, हेॾी ताक़त वारो न पुॼी सघियो न। गोॾा खोड़े हींअर साॻियो पियो थिए, जॾहिं बड़ो साहिब पुठियां उहे पुठियां लॻा पिया न, हुकूमत ॿिया। हा, हू त रुली वियो पठाण, पठाण त ॼावी कोन। साईं पसंदीदा को सियासतदान तव्हांजो भला? यार इहा मूंखे न पुछ, को ॿुधायो? मूंखे को पसंदि कोन्हे। ज़िंदगी में को अहिड़ो टाइम आयो हुजे जो मुश्किल सां गुज़रियो हुजे? इंसान उहो ई तलख लम्हो चई छॾियूं असीं? न अर्ज़ु ॿुधो, इंसान सिख ई थो त सदाईं बादशाह जेको न हुनखे अकुल ई कोन्हे, हुनखे ख़बर ई कान्हे। माण्हू धिका खाई को अचे थो न मैदान ते, हुनखे सभु ख़बर आहे। इहो वक़्तु ॾिसी आया आहियूं, गुरबत बि ॾिठी अथऊं, असांजे एॾी का वॾी जागीर कान्हे, असां मुजिल खां बि थोरा घटि आहियूं, पर अलाह ताक़त ॾिनी आहे, हिमत ॾिनी आहे, अलाह बचायो आहे अञा ताईं एब खां पैसा थो वठे फैसलनि में। इन जे करे माण्हू सभु को उमेद करे अचे थो, चाहे सुञाणा न सुञाणा, ईंदा आहिनि ॿई दफ़े, महिरबानी कर। मोहन साईं औलाद केतिरी तव्हांजी? औलाद साईं हिकिड़ो पुटु आहे, 5 नियाणियूं। 5 नियाणी, माशाल्लाह। पुट जी सियासत में दिलचस्पी आहे या नियाणियुनि जी? उहो ना उमेद आहे सियासत वञा, अच्छा, माहौल ॾिसी। अदबी सर पढ़नि पियूं या पढ़ी वरितो? शादीशुदा आहिनि, सभु अचनि ॿारनि वारनि। अञा पाण वटि अक्सर सिंध में इहो हूंदो आहे त नियाणियुनि खे पढ़ायो ई न। तव्हांजे पासे बि का अहिड़ो मामिलो हो या ईअं न हुयूं शयूं? आहे माहौल खे त चेंज नथा करे सघूं, अंग्रेज़ अञा पाण कोन थिया आहियूं। पहिरीं त असांजो सिंध मुआशिरे खे, सिंध में ख़ासि करे ॿ क़ानून पिया हलनि, हिकिड़ो शरई, हिकिड़ो अंग्रेज़ी। अंग्रेज़ लॉ में आहे त छोकिरी का बि 18 साल अॻे पंहिंजो फ़ैसिलो नथी करे सघे। मुस्लिम लॉ में आहे त छोकिरी बालिग़ थी निकाह करे सघे थी, वॾो फ़र्क़ु आहे। 13 साल नियाणियूं निकिरण थियूं, तॾहिं जज साहिबु डॉक्टरी करायो आहे, जेको आयो जाइज़ आहे। हालांकि जेकर इंसानी नियात कयूं, 18 साल मेच्योर त थियो ॿार। मोहन साईं तव्हांजी ॻाल्हियुनि मां दानाई तव्हां में तमामु घणी थी लॻे मूंखे। किथां भला मतलब इहा शइ आई या बाबा साईं खे ॾिसी अर्ज़ु ॿुधो, या इहो अलाह जी तरफ़ां गिफ्ट आहे, कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। हर शइ जो हल कढी वञो था, कंहिं सवाल जो जवाबु ॾेई वञो था। अञा जेको पुछंदो हुन जवाब मिली वेंदी। व्यूअर्स, उम्मीद कयां थो नंढड़ी कोशिश ज़रूर पसंदि आई हूंदी। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदो, मुंहिंजे टिकटॉक ID खे फॉलो ज़रूर कंदो। तमामु ज़बरदस्त इंटरव्यू, उम्मीद कयां थो तव्हांखे ज़रूर पसंदि आयो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह करे सभिनी खे ॿियनि खे पसंदि अचे।